कोरोना वायरस बाबत लाइव आगाही प्रोग्राम। ही प्रोग्राम आर्ट फाउंडेशन सिंध, उजाला नेटवर्क ऐं आवाज़ फाउंडेशन पाकिस्तान जे तरफ़ां छंछर जे ॾींहुं सुबुह जो 11 वॻे खां 12 वॻे ताईं GA मिर्पुखास FM 88 तां पेश कयो वेंदो, जंहिंमें कोरोना वायरस खां बचाव बाबति ॼाण ॾिनी वेंदी। ॿुधण न विसारींदा, सिर्फ़ GA मिर्पुखास FM 88 तां। ओके दोस्तों, सभ खां पहिरीं अव्हांखे जावेद साहब जे वाता ॿुधायूं था त आख़िर FM तां कीअं प्रोग्राम असांजी समातुनि ताईं पहुचंदो आहे। ये असांजो सॉफ्टवेयर आहे सेम ब्रॉडकास्ट जे नाले सां, जेको ऑटो सॉफ्टवेयर आहे जंहिं ते असां पंहिंजी क्यू शीट ते टोटल कमर्शियल वग़ैरह रखंदा आहियूं। और हिन अलावा हीअ मिक्सचर आहे असांजो, जंहिंखे मुख़्तलिफ़ लैंग्वेज में कंसोल बि चयो वेंदो आहे ऐं मिक्सचर बि चयो वेंदो आहे। इन जे थ्रू कंप्यूटर जेका शइ प्ले कंदो आहे उहो हिन जे थ्रू जेका वॉइस खे कंट्रोल करे थो, डिफरेंट फेडर्स जे थ्रू जंहिंमें माइक हूंदा आहिनि, असांजा मुख़्तलिफ़ शयूं अटैच हूंदियूं आहिनि, उहा वोकल हिन जे थ्रू हिते पहुचण खां पोइ हली वेंदी आहे अॻियां ट्रांसमीटर ते, जेका हिकिड़ी मशीन आहे ट्रांसमीटर जी, उन मशीन ते उहा मशीन उनखे वेव्स जी सूरत में खणी वञी टावर ते शिफ्ट कंदी आहे ऐं टावर उनखे पोइ हवाउनि में फिज़ाउनि में शफल कंदो आहे या उछलंदो आहे। ओके, हिन वक़्तु स्क्रीन ते छा आहे? हीअ असांजो सॉफ्टवेयर आहे सेम ब्रॉडकास्ट, जंहिं ते असां पंहिंजी क्यू शीट वग़ैरह लॻाईंदा आहियूं, डिफरेंट जंहिंमें कमर्शियल्स वग़ैरह रिकॉर्डेड हूंदा आहिनि या प्रोग्राम हूंदा आहिनि, उनजो बैकग्राउंड वग़ैरह उहो असां सेट कंदा आहियूं। ओके, उहो हितां सॼो कंट्रोल। जी बिल्कुलु, हितां टोटल हीअ जेका स्क्रीन आहे हिन ते। ओके, हिन वक़्तु छा पियो हले? हिन वक़्तु असांजो जेको आहे सो हिकिड़ो नेटवर्क बेस्ड कनेक्टेड प्रोग्राम आहे, जेको हिकु सॉफ्टवेयर जे थ्रू असांजो सखर FM हिन वक़्तु हले पियो। नेप जे थ्रू इहा असांजी लिंक्ड हूंदी आहे इंटरनेट जी, हुन लिंक जे थ्रू हुतां लाइव प्रोग्राम थिए पियो ऐं उहो असांजे 4 चैनल से मिर्पुखास, सखर, लाड़काना ऐं मोरो 4 स्टेशन ते यक वक़्तु जेको आहे हली रहियो आहे। हितां लाइव कहिड़ा कहिड़ा प्रोग्राम थियनि पिया? असां वटि लाइव प्रोग्राम शाम 7 खां 8:30 बजे ताईं हिकिड़ो थींदो आहे ब्रांडेड प्रोग्राम। बाक़ी उनखां अलावा असांजा नेटवर्क बेस्ड प्रोग्राम आहिनि, जेको शाम 5 खां 7 ताईं हिकिड़ो थींदो आहे, प्लस राति 8:30 खां 10 बजे ताईं हिकिड़ो प्रोग्राम, प्लस एवरी संडे ते असांजो 3 खां 5 बजे सिंधी लोक कचहरी जेका हूंदी आहे उहा थींदी आहे असां वटि। ओके, ज़बरदस्त। तव्हांखे ॿुधंदा रहंदा आहियूं, अॼु हिते अची विज़िट करे ॾिसी वठो। वरी महिरबानी, वरी महिरबानी, थैंक यू सर। ओके दोस्तों, हाणे तव्हांखे वठी था हलूं उन लाइव प्रोग्राम ना जेको हिन वक़्तु ऑन एयर थियणो आहे GA FM 88 मिर्पुखास तां। शहज़ादो मलिक आर्ट्स फाउंडेशन तरफ़ां हिन प्रोग्राम खे इनिशिएट कंदो ऐं पैनलिस्ट तव्हांजे साम्हूं आहिनि। सो हलूं था लाइव सेशन ॾांहुं। को दम जो मरीज़ आहे, को दिल जो मरीज़ आहे, को जिगर जो मरीज़ आहे, को ब्लड प्रेशर जो मरीज़ आहे, को शुगर जो मरीज़ आहे। यकीन कयो उहो तमामु घणी मुसीबत में अची वेंदा ऐं उन्हनि मां कुझु माण्हुनि जी यकीनन डेथ थी वेंदी। मरणो असांखे यकीनन आहे, असां जेके बि ॼावा आहियूं सभु मरंदासीं, मरण लाइ ई पैदा थिया आहियूं, पर जीअण वॾो ॾांहुं आहे। जीअण जे लाइ सभ खां पहिरीं जेको त माने सभु ज़रूरतूं आहिनि। जे जीअण चाहियो था ऐं ॿियनि खे बि जीअण ॾियणु चाहियो था त तमामु ज़रूरी आहे त इहे सभु बुनियादी मेहनत जेके गुज़िश्ता 6 महीननि खां तव्हांजे टेलीफोन ते जॾहिं कंहिंखे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन वक़्तु असीं GA FM 88 नेटवर्क ते मौजूदु आहियूं ऐं आर्ट्स फाउंडेशन तरफ़ां जेको माण्हुनि जे लाइ आगाही प्रोग्राम रखियो वियो आहे त जीअं कोरोना वायरस खे असीं गॾियल तौर ते माण्हुनि खे सम्झाइणु ॾेई सघूं त उहे कोरोना वायरस खे कीअं समाजी सतह ते ॾिसनि ऐं पंहिंजो बचाव कीअं कनि। जो मूंसां गॾु साईं शहज़ादो मलिक साहिबु आहे, उन्हनि खां पुछंदासीं त हीअ अॼु असीं हिते गॾु थिया आहियूं, गॾु थींदा रहंदासीं ऐं हू माण्हुनि खे हिन वीडियो पैगाम जे ज़रिए कहिड़ो मैसेज ॾियनि था। कोरोना खां बचण जेको आहे ॾाढो सवलो आहे, को रॉकेट साइंस कोन्हे का परेशानी जी ॻाल्हि कोन्हे का। सिर्फ़ु तव्हां 2 मिंट हुन ते सोचो करिणो छा आहे। करिणो इहो आहे त पाणी साबुण असांजे घरनि में 24 कलाक मौजूदु आहे। भली सम्झूं था त को वॾो लाइफ बॉय या जेको आहे लक्स कैपरी कोन्हे को, त आम कपिड़नि जे धोइण वारो बि त साबुण मौजूदु आहे। पंहिंजे घर जे भातियुनि खे तव्हां पाण इन ॻाल्हि खे यकीनी बनायो त तव्हां जॾहिं बि ॿाहिरि निकिरो था, कंहिं अहिड़ियुनि जॻहियुनि ते वञो था जिते तव्हां सम्झो था त कंहिं शयुनि सां असां हथु लॻायो आहे, टच कयो आहे, त फौरी तौर ते खाइण पीअण खां पंहिंजे मुंहं खे हथु लॻाइण खां पहिरें हथु ज़रूरु धोई वठो। जेकॾहिं तव्हांजा हथ गदला आहिनि सम्झो था त पोइ नक, अखियूं ऐं जेको आहे न वात जे वेझो बिल्कुलु बि त पंहिंजे हथनि खे न आणियो। असांखे पंहिंजे मुंहं ऐं नक खे ढकणो आहे, छाकाणि जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता असां सम्झूं था त मूंखे जेको आहे कंहिंखे बि जेको आहे उन जूं अलामतूं आहिनि, फौरी तौर ते वञो
ऐं ॾाढो आसान आहे, सहल आहे, सवलो आहे ऐं वञी करे पंहिंजो टेस्ट करायो त जीअं तव्हां ॿियनि खे मुतासिर न करे सघो। ख़ुशि रहणो आहे ऐं इनशाअल्लाह तव्हां वरी फिट फैट थी वेंदा, तव्हांजी रिपोर्ट्स नेगेटिव अची वेंदियूं। सो एतिरो पैगाम आहे, इहो करिणो आहे। सो इन लाइ असीं अर्ज़ु कंदासीं तव्हांखे त ईअं कयो प्लीज़, महिरबानी। डॉक्टर साहब तव्हां खां हिकिड़ो मुख़्तसर इहो सुवालु आहे त हिकिड़ो डॉक्टर ऐं हिकिड़ो ॻोठाणो कोरोना खे ॿई कीअं पिया ॾिसनि ऐं तव्हांजो बीइंग डॉक्टर कम्यूनिटी खे पैगाम छा हूंदो? बदकिस्मती सां अञा ॿई इहा ॻाल्हि क़बूल न सघिया आहिनि त इहा का मुसीबत बि आहे। छो त अञा ताईं 40% डॉक्टर बि अहिड़ा आहिनि जेके इन ॻाल्हि खे तस्लीम करण लाइ तयारु कोन आहिनि, जेके ॿारहाड़ी में कमु कनि पिया, जेके शहरनि में कमु कनि पिया उन्हनि जी ॻाल्हि कोन पियो कयां, जेके ॿारहाड़ियुनि में कमु कनि पिया उहे डॉक्टर बि अञा ताईं हिन खे क़बूल न सघिया आहिनि त इहा का मुसीबत आहे। उनजा ॿ टे कारण थी सघनि था। हिकिड़ो त गर्मी आहे, हिन गर्मी में केरु जेको सो माने हेॾी सॼी किट पाए वेहे, छो त के पाण वटि कोई एसी त आहिनि कोन। 44, 45, 46 डिग्री सेंटीग्रेड ते असांखे वेहणो आहे, रुगो मास्क ई असांखे साह में मुंझ थो पैदा करे। पर बदकिस्मती सां ही बीमारी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन ई तरीक़े सां असां बची सघूं था इन बीमारी खां त पंहिंजो पाण खे मास्क सां ज़रूरु सींगारियूं। हिन खे असां हाणे पंहिंजे सींगार जो मेकअप जो हिसो करे छॾूं। पोइ तव्हां इन खे भले सोन जो मेकअप ठारायो, तव्हां भले जेको त माना साटिन जो ठारायो, तव्हां हिन ते गुलकारियूं कयो, तव्हांजी मर्ज़ी आहे, पर महिरबानी करे मुंहांडो ढके हलो। हाणे इहो हिकिड़ो वाहिद हल आहे, पंहिंजा हथ नक ते, अखियुनि ते, वात ते न लॻायो। इहो ई हिकिड़ो बुनियादी मक़सदु आहे ऐं महिरबानी। त इहा वबा पूरी दुनिया खां हलंदी अची असांजे पाकिस्तान में ऐं सिंध मीरपुर ख़ास में अची पहुती आहे ऐं मीरपुर ख़ास जे शहर खे छॾे करे हाणे ॿाहिराड़ियुनि खे असरअंदाज़ करणु शुरू कयो अथसि। सो असांखे पंहिंजनि हुकूमतनि ते एतमाद करणु घुरिजे ऐं उन जे ॾिसियल ऐलाननि ते हलणु खपे। असीं जेको हुकूमत जे ऐलान खे रद्द करे मार्केटुनि में, होटलनि ते, मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेको असीं रश करे हलूं पिया, इहो इंतिहाई ख़तरनाक आहे। ईअं सम्झो त असीं पंहिंजे मौत खे दावत ॾियूं पिया ऐं उन ते ईअं सम्झो त असीं पंहिंजे मौत जा पाण ज़िम्मेदार हूंदासीं। असां वटि बदकिस्मती सां सदाई असीं हुकूमतनि खे ऐं ॿियनि इदारनि खे ॾोही सम्झंदा रहिया आहियूं। इन करे असांजे अवाम जो जेको आहे सो उहो एतमाद न रहियो, पर हिन दफ़ा शयूं इंतिहाई ख़तरनाक सूरत हाल में अची वियूं आहिनि ऐं WHO खां वेंदे तमामु जेके सिहत जा इदारा आहिनि उन्हनि ख़तरे जूं घंटियूं वॼाए छॾियूं आहिनि। पाकिस्तान जो 148 नंबर आहे इन जी एफिशंसी में। सो मतिलबु ईअं सम्झो त असीं खुले जंग जे मैदान में असां वटि को हथियार कोन्हे, सिर्फ़ु एहतियात हथियार आहे जंहिंमें असांजो मास्क ऐं साबुण सां हथ धोअण हथियार आहे। सो इहो हथियार एॾो आसान, एॾो ईज़ी आहे, हर ग़रीब अमीर जे वस में आहे। सो महिरबानी करे इन हथियार खे असीं अपनायूं। महिरबानी। जो प्रोग्राम रिकॉर्ड कयो आहे, तक़रीबन 1 कलाक जो प्रोग्राम रिकॉर्ड कयो आहे। सो जावेद साहब को पुछंदासीं त मीरपुर ख़ास में GAFM 88 असांजो ही पैगाम केतिरनि माण्हुनि ॿुधो हूंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी मीरपुर ख़ास FM 88 जी जेका लाइव कवरेज आहे उहा एप्रोक्स 50 किलोमीटर सर्किल में आहे, जंहिंमें असांजा नंढा टाउन्स मीरपुर ख़ास, डिगरी, जुडो, इवन नौकोट ताईं ऐं हिन पासे हलिया वञूं त सिंधड़ी, हिंगोरनू, कंडियारी ऐं जंहिंमें सांगड़ जा कुझु पार्शली हिसा, इवन असांजो मातली जो कुझु हिसो बि हिन वक़्तु असांखे ॿुधी रहियो आहे। त उन में ई आर्ट्स फाउंडेशन जी तरफ़ां तमामु बहितरीनु प्रोग्राम जेको रखियो वियो आहे, जेको लाइव ब्रॉडकास्ट थियो। उन खां अलावा इहे प्रोग्राम ईंदड़ कुझु वक़्त में ॿिया प्रोग्राम बि हलंदा हिननि जा। त हीअ तमामु मुफ़ीद प्रोग्राम आहिनि जंहिंमें मुख़्तलिफ़ पैनलिस्ट अचनि था जेके पंहिंजे तजर्बे सां अव्हांखे आगाही फ़राहम कनि था। त इन्हनि जी ॻाल्हियुनि खे बिल्कुलु अमल में आणियो ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। इंशाअल्लाह नेक्स्ट वीक या इन खां नेक्स्ट वीक ॿियो प्रोग्राम थींदो। त एवरेज मीरपुर ख़ास FM 88 जेका कवरेज आहे उहा अप्रोक्स 50 किलोमीटर सर्किल में आहे। अंदाज़न केतिरनि माण्हुनि असांखे अॼु लाइव ॿुधो हूंदो? एक्चुअली रेडियो जी का रेटिंग त कोन हूंदी आहे, पब्लिक रेटिंग, पर आबादी जो जेको आहे 10% असां जेको इन 50 किलोमीटर जी सर्किल में 50% जी सर्किल में जेको 10% आबादी आहे उहा रेडियो जी लिसनिंग काउंट थींदी आहे। ओके, ज़बरदस्त सर। ओके दोस्तों, सो उम्मीद त GAFM 88 नेटवर्क जो लाइव प्रोग्राम 11 खां 12 छंछरु ॾींहुं ज़रूरु अव्हां ॿुधो हूंदो। उन खां अलावा बि असीं YouTube जे ज़रिए बि अव्हां सां मुखातिब थींदासीं त जीअं तव्हां पंहिंजो ऐं पंहिंजनि प्यारनि जो ख़्यालु रखो
ऐं उमेद त FM ते प्रोग्राम कीअं थींदो आहे ऐं उनजी रिकॉर्डिंग कीअं थींदी आहे हिन सॼे मरहले खां मां वाक़िफ़ु थियो। सो इंशाल्लाह वरी कंहिं नए व्लॉग सां गॾु ज़रूरु अव्हां सां जल्द मिलबो। महिरबानी।